जी हाँ, हिन वक़्तु असां आहियूं फेसबुक ते लाइव अपना कराची FM 107 जे पेज ते ऐं प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो पसंदीदा सिंध वारा जीअन ऐं मूंसां गॾु अॼु मौजूदु आहिनि साजिदा सिकंदर जंहिंजी सुञाणप आहे कॉमेडियन हिकु कॉमेडियन आहिनि उहे ऐं उन्हनि काफ़ी जेके आहिनि उहे मुश्किलातूं बि ॾिठियूं आहिनि पंहिंजे हिन फ़नी सफ़र में हिन करियर में वेल एजुकेटेड आहिनि पर हू चाहिनि थियूं त उन्हनि खे जेको आहे जेकी हिननि जे अंदरि टैलेंट आहे उहो अञा उभरिजी जेको आहे ॿाहिरि अचे त अॼु साजिदा साहब बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन वक़्तु असां फेसबुक ते आहियूं लाइव ऐं थोरी देरि में असां रेडियो ते बि ऑन एयर वेंदासीं। ऐं इन खां अलावा असां जेको आहे ॻाल्हि ॿोल कयूं पिया सिंधी कल्चरल डे जे हवाले सां त उहो तव्हां कीअं सेलिब्रेट कंदा आहियो। तव्हां असांखे कॉल बि करे सघो था 111 ते ऐं असांखे व्हाट्सएप बि करे सघो था 03451104107107 ते। ऐं हिन वक़्तु असां फेसबुक ते लाइव आहियूं ऐं थोरी देरि में असां ऑन एयर वेंदासीं अपना कराची FM 107 ते ऐं कचहरी शुरू कंदासीं साजिदा सिकंदर सां। जी हाँ, सिंध वारा जीअन में हिकु भेरो ॿीहर भली कार मां आहियां असां गॾु नौमिता गुल ऐं हिन वक़्तु असां डबल ऑन एयर आहियूं। हिकु त फेसबुक ते बि ऑन एयर आहियूं ऐं ॿियो असां जेको आहे रेडियो ते बि ऑन एयर आहियूं अपना कराची FM 107 ते। ऐं मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि तमामु प्यारी तमामु सुठी मिलनसार ऐं तमामु बहितरीन तबियत जी मालिक आहिनि साजिदा सिकंदर। साजिदा जीअं त असां इन खां पहिरियां बि कचहरी कयूं पिया त जेके टैलेंटेड माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे वधीक मौक़ा नथा मिलनि मीडिया में कमु करण जे हवाले सां। जीअं तव्हां सां बि मसइला थिया जीअं तव्हां पहिरें आया आहियो तव्हांखे काफ़ी अपॉर्चुनिटीज़ मिलियूं ऐं हींअर तव्हां जेको आहे अपॉर्चुनिटीज़ तव्हांखे नथियूं मिलनि पियूं त उन्हनि जा रीज़न्स कहिड़ा आहिनि? उहा त मूंखे न आहे ख़बर, उहा त मैनेजमेंट खे ई ख़बर हूंदी त छा मसइलो आहे। पर मां कमु घुरियो आहे, बाक़ाइदा चयो आहे त बाबा मूंखे कमु ॾियो ऐं मां डिज़र्व थी कयां कमु, छो त मूंखे पंहिंजो घरु हलाइणो हूंदो आहे। नंढड़े खे बि पढ़ाए ऐं मुंहिंजो 3 सालनि खां नंढड़ो पढ़ी नथो सघे, पहिरीं पढ़ंदो हुयो हा पहिरीं पढ़ंदो जॾहिं आउं केटीएन ते कमु कंदी हुयमि। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे महांगाई वधी वई, रेंट जो घरु हुयो त मां हुनजी पढ़ाई बंदि करे छॾी। मां चयो हाणे जॾहिं मूंखे नओं कमु मिलियो या मां को कारोबार स्टार्ट कयो त पोइ मां हिनखे पढ़ाए सघंदमि। हालांकि पंहिंजे ॿार खे स्कूल मां पाण कढणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि हूंदी आहे हिकु माउ जे लाइ। ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿार माहौल में सेट थो थी वञे, उन खां पोइ मां हुनखे इहो चई विहारे छॾियो घर त बाबा हे बीमारी वायरस ख़तमु थींदा पोइ असां वरी पढ़ंदासीं। हू चवंदो मम्मा मूंखे मोकिल न, मां चयो हा मोकिलींदासीं। चई सभई पाड़े जा ॿार वञनि था पोइ मां छो न? मां चयो तूं वेंदे तोखे मां पढ़ाईंदमि। उन खां पोइ दी मां ॾाढी कोशिशि कई छो त मुंहिंजो घर वारो बि आहे उहो एतिरो पढ़ियल न आहे। ठीक उनखे मां ॿियनि हंधनि ते रिक्शा असां जेको आहे रिक्शा में उनखे मां हलाइणु चयो त उहो रिक्शा हलाए पर उहो बि न हली सघियो। सही उन खां पोइ हुनखे कंहिं मां दुकान ते बीहारियो त उहो दुकान जेको हुयो उते माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे कराचीअ में दुकान ते वेहण बि सवली ॻाल्हि न आहे, माण्हू एक्टिव हुजणु खपे। रेंट ॾियणो पवंदो आहे, रेंट बि आहे, ॿियूं घणाई मसइला हूंदा आहिनि। न थी सघियो। उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे मां पाण सोचियो त हाणे जीअण लाइ मूंखे पाण ई स्ट्रगल करणी पवंदी। ठीक उन खां पोइ तव्हां यकीन कयो जेके फेसबुक ते ॾिसनि था मूंखे मां ॾाढी कोशिशि जीअण जी कई, ज़िंदगीअ खे हलाइण जी, पंहिंजे सेटअप खे ज़िंदगीअ खे बहितरीन नमूने सां गुज़ारण जी। सिंधी मीडिया में मुंहिंजा चकर हुया, उहे चवनि पिया तूं आउटडोर ते हली वञ, आउटडोर जा ड्रामा अंदरूनी सिंध उहे वरी मां करे न पई सघां। मां पई चवां बाबा मूंखे जेके पहिरीं तव्हां कम शहर में ॾींदा आहियो सिटीअ में उहो ॾियो। नंढड़ो ॿार आहे, मां अचां वञा कलाक में शो थी वेंदो आहे त पोइ वरी मां घर ईअं न पोइ थी सघे। हिन दफ़े काफ़ी चैनल्स ते वियमि, वरी जेके चैनल हुया जिन कमु ॾियनि पिया वरी उहे वरी शोज़ बंदि पिया थी वञनि छो त बजट जो मसइलो अलाए छा बि हुयो। पर महिरबानी उन्हनि जी जेके ॾियनि पिया मूंखे कमु महीनो ॿ हले पोइ वरी बंदि थो थी वञे। सही त माना मुंहिंजो सॼो सेटअप हेॾे होॾे पोइ थी वञे। त उन हवाले सां वरी पोइ मूंखे कंहिं चयो त तूं पंहिंजो यूट्यूब जो चैनल ठाहे। ठीक यूट्यूब ते तॾहिं तव्हां कामयाब थींदा जॾहिं तव्हांजा इलाही सब्सक्राइबर हुजनि, बिल्कुलु ईअं आहे, व्यूज़ हुजनि ऐं पोइ ई पेमेंट वग़ैरह मिलंदी आहे। त मां आस्ते आस्ते कमु शुरू कयां पई
ऐं मां उन रस्ते ते निकिरी आहियां पर फ़िलहाल अञा कामयाब न आहियां थी सघी। ठीक 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 उन खां पोइ मां घर में मानी ठाहिण जो जेको हूंदो आहे सेटअप, मां चयो मां ईअं थी कयां जेके बैचलर्स हूंदा आहिनि। अच्छा तव्हां कुकिंग कंदा आहियो? बिल्कुलु बाक़ाइदा मां कुकिंग कंदी आहियां, त मां उन्हनि खे घर ताईं मानी पहुचायां, सही पोइ उहो इज़त सां घर में वेही रोज़गार कयां जेसीं ताईं मां किथे कामयाब थी। पर उहो बि मुंहिंजो न हली सघियो। अच्छा छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि छोकिरनि खे बि मेन्यू में हर रोज़ उहा त मानी न खाईंदा न जेका असां था खाऊं। ओ चल कॾहिं हीअ शइ हुजे हीअ शइ हुजे, हाणे मां केॾां आणियां। ठीक ठीक बिल्कुलु उन लाइ बि इन्वेस्टमेंट खपे, पैसो खपे। पैसो खपे, सो उहो मुंहिंजो उन खां पोइ जेको मां सफ़ा हारजी वियमि, इलाही मां डिप्रेशन में अची वियमि। उन खां पोइ वरी इन दौरान पोइ वरी मूंखे कन में वालियूं पातल हूंदियूं हुयूं, जी जी बिल्कुलु सोन जी वालियूं 10,000 जूं। लास्ट मुंहिंजी जेका उम्मीद हुई, पोइ वरी मां चयो हाणे मां घर में लेडीज़ जूं शयूं वठी, चूड़ियूं, सुर्खियूं, मेकअप इहे वठी खपायां थी पाड़े में मूंखां वठंदियूं। पोइ वरी इहे कुझु पैसा मिलंदा त मिड़ई मुंहिंजो सेटअप अॻिते हली वेंदासीं। घर में ई थी खपायां, घर जो हिकिड़ो मां रूम शॉप वांगुरु ठाहे छॾियो, त उन ते मां उहे वालियूं ॾेई कंहिंखे ॾेई उन खां पैसा। अच्छा तव्हां वालियूं विकिणियूं उहे पंहिंजे कननि जूं? ठीकु आहे। त उहे 10,000 मां कंहिंखे ॾेई उतां 10,000 वठी शॉप तां मां सामान वठी आयमि सदर में। सदर जेको शॉप आहे उतां उन्हनि खां मां वठी आयमि, घर में रखियो, शैम्पू साबुण, ॿाहिरि मां पोस्टर भायूं। अच्छा मां पोस्टर ते चुंबड़ी बि न पई हणी बि न पई सघां। वरी आपा शबीरा जी धीअरूं तव्हां तमामु बाहिम्मत आहियो, यकीन कयो मूंखे तव्हांजी ॻाल्हियूं तमामु इम्प्रेस पियूं कनि। आपा शबीरा जूं अधड़ियूं मुंहिंजे पाड़े में रहंदियूं, मां चयो छोकिरियूं हे मूंखे हणी ॾियो मथे, त बेबीअ जो शॉप अथव हेॾे अचो। उहो मां यकीन रखियो सामान मूंखां कंहिं बि न वरितो। आपा शबीरा रुॻी 2 सुर्खियूं हथियूं। मां चवां न अड़िए मूंखां वठो, हे शइ वठो। मां व्हाट्सएप ते स्टेटस रखिया पर मुंहिंजो सामान न विकियो। ठीक ठीक ठीक। उन्हनि मां जेको मुंहिंजो सामान 2,000 सामान आपा शबीरा जे मूंखे ॾिसंदी हुजे उन वरितो, त भेण कुझु त उनखे करे जो थोरो थी वेंदी आहे। पोइ उहो मां वरी जेको सामान आहे पंहिंजे ॻोठ मोकिले छॾियो। अच्छा ओॾां वञी खपजे, पर ओॾां छोकिरनि वरितो कुझु, त टोटल मुंहिंजा ओॾां 7,000 माना ठहिया। 10,000 जूं मुंहिंजूं वालियूं हुयूं ऐं 7,000 जो मूंखे टोट पई। उतां पोइ वरी मां वरिती बकरी। अच्छा उन्हनि पैसनि इन बकरी ताईं ॿीहर जेको असां जॉइन कंदासीं तव्हांखे, ऐं कचहरी असांजी जारी आहे। अच्छा फेसबुक ते असां हिन वक़्तु लाइव हुआसीं, ऐं तव्हां असांखे इंस्टाग्राम ते बि फॉलो करे सघो था। इंस्टाग्राम ते असांजो एड्रेस आहे अपना कराची .fm 107, अपना कराची .fm 107। ऐं जेके हिन वक़्तु असांखे फेसबुक ते ॾिसनि पिया उहे कमेंट में जेको आहे डन लिखंदा वञनि, जीअं हो असांखे इंस्टा ते फॉलो करे सघनि, ऐं वधीक कचहरी असां इंस्टाग्राम ते साजदा सां जारी रखंदासीं। अच्छा साजदा इहो ॿुधायो त जीअं तव्हां बकरी जो ज़िक्र कयो, वरी उन बकरी जो किसो छा आहे? बकरी मां उन सामान जेको 7,000 में 10,000 जो सामान 3,000 मूंखे टोट पई, त बकरी मां वरिती। अच्छा बकरी जो जेका मां वरिती न, मां इन जाइ त इहा वॾी थींदी, ॿार ॼणींदी। अच्छा इन सेंस में वरिती? हा उन में वरिती, पर बकरी नंढड़ी हुई। अच्छा हाणे असां जेको आहे इंस्टा ते तव्हां असांखे फॉलो करे सघो था। जेके जेके असांखे हिन वक़्तु ॾिसनि पिया फेसबुक ते, उहे इन कमेंट में जेको आहे डन लिखंदा वञनि। इंस्टा ते असांखे फॉलो तव्हां करे सघो था अपना कराची .fm 107 ते।